बंद क्यों? बंद क्यों? बंद क्यों? गुंडागर्दी बंद क्यों? गरीबन जे रोजगार ते लत ये गुंडागर्दी ऐं दादागिरी बंद कयो। मधेजीअ में मेडिकल स्टोर मालिकान जो शदीद एहतजाज। ये दवा थी या नथी हर सूरत में पैदा कर। नौजवान मज़हर ख़ासकेली जा स्टोरमैन के दावा। गोट तराईवासी पीपी शीनबे जो अगवान सॾाईंदड़ मज़हर ख़ासकेली आकाश मेडिकल स्टोर हलाईंदड़ रिज़वान गांगरो सां बदतमीज़ी कंदे गार गंद कई आहे। स्टोर मालिकान जो एहतजाज। ऑल मेडिकल स्टोर यूनियन मधेजी जे अगवाणनि ख़ुदा बख्शा, मोहम्मद मरसूमरो, सेठ महेश कुमार, सेठ विजय कुमार, अनिल कुमार ऐं ॿियनि शहर जा समूरा मेडिकल स्टोर बंदि करे एहतजाज कयो ऐं नारेबाज़ी कई। इन्हनि चयो त इंसाफ़ मिलण ताईं एहतजाज जारी रहंदो। यूनियन जे तरफ़ों सदर आहियां। मां इहो त चवां त शेबे जो हिकिड़ो अॻुवाण चवराए थो जेको तराई जो आहे ख़ासकेली चवनि था, उहो सेठ वॾे जे स्टोर ते आयो जेको आहे सो जीअं त हुन सेठ वॾे स्टोर बंदि कयो आहे, कुझु टाइम खां वठी इहो विकिरो करे छॾियो आहे। उनजे स्टोर ते आयो, मूंखे हीअ दवा ॾियो, हुनखे वटि जेका दवा आई हुन ॾिनी आहे, बाक़ी जेका हुन वटि दवा कोन्हे हुन जवाबु ॾिनो आहे त मां हीअ दवा आहे ई कोन्हे, मां काॾों ॾियां। सो हुन ते हुन ग़लति ॻाल्हायो आहे, गारियूं कढियूं हुन मूंखे दवाऊं ॾियो, हीअं कयो घुराए मालिकनि खे हुनखे गारियूं ॾियणो जेको आहे सो। मां पहुतो आहियां, मूंसां बि बदतमीज़ पियो करे ॻाल्हाए जेको आहे सो, उनजे करे दादागिरी पियो करे त जेको आहे हीअ शइ मां हीअं कंदुमि। असां चयो तूं बि ॻोठ जो असां बि ॻोठ जो, हिक ॿिए खे सुञाणूं था। सो इहो करे सुभाणे को हथ बि ॾेई या को दवा बि ॾेई या बदतमीज़ी न करे जेको आहे सो। उनजे करे असां स्ट्राइक कई आहे। असां चऊं था जे को बि असां सां नाजाइज़ी करे थो, बराए महिरबानी खे गिरफ़्तार करे कटड़ में आंदो वञे। वधीक फर्दर अमर सां जेको बि यूनियन में ठाहियो त असां ठाहींदासीं। ख़ासकेली रहवासी तराईअ जो आयो, मूंखे चयईं दवाऊं ॾियो। दवाऊं मूं वटि हिकु हुई माचमास इहा आहे, बकाई मूं वटि न आहिनि। इन ते हुन गार गंद कढियूं, चई घुराए भेंजनि चुॾनि खे हीअं घटि वधि माना सिठियुनि खे ॻाल्हाइबो। माचमास जॾहिं त हू हिन वक़्तु विकिरो करे विया आहिनि, मेडिकल स्टोर मां ख़रीद कयो आहे। उन ते हुन माना जेको आहे सोचो न विकिरो कयो अथऊं, हीअं माना घटि वधि ॻाल्हाइण। वरी मूंखे उथारे करे कुर्सीअ ते अची पाण वेही रहियो आहे। उते कुर्सीअ ते वेही चई या मेडिकल बंदि कर या दवा ॾे। जॾहिं हिकिड़ी दवा असां वटि आहे ई न, त कंपनीअ मां का शॉर्टेज हूंदी आहे, का ॻाल्हि हूंदी आहे। दवा जो नालो छा आहे? नयूं हुयूं, असां न हुयो न, मोबाइल में हुयसि। जी जी मोबाइल त इहा असां सां पहिरीं बि 10-15 ॾींहं थिया आहिनि, तक़रीबन 20 ॾींहंनि जो इहो ई माण्हू पहिरियों बि ईअं बदतमीज़ी असां सां करे वियो आहे। पहिरियों कंहिं क्लिनिक वारे सां कयईं, पर उहो क्लिनिक वारो बि त असांजो भाउ आहे न, उहो बि त असां सां ई कंसल्ट आहे। हीअ असां सां छो थी थींदी अचे 15 ॾींहं 20 ॾींहं हीअ शहर में बदअमनी छो थी थिए? असां आला अख़्तियारनि खां बि इहा ई घुर कयूं था त मधेजी हिकु पुरअमन शहर हुयो। हाणे हिनखे जेको आहे सो का नज़र लॻी वई आहे जो असांजी बदतमीज़ी हीअ मधेजीअ में वधंदी थी वञे। सो असां बराए करम सभिनी खे चऊं था, असां अञा फर्दर हीअ सिर्फ़ु स्ट्राइक कई आहे, ख़बर न आहे त केॾी महिल वरी असां स्टोर खोलींदासीं। इन में ॿियो आवाम बि परेशान थींदो, लाज़मी आहे। सॼो शहर असांजो को वॾो शहर न आहे जो असां सभु स्टोर वारा त लाज़मी बंदि कंदासीं, छो त असां पंहिंजे भाउ सां भाउ थींदासीं। इहा असां सां जेको आहे सो नाइंसाफ़ी बंदि कई वञे। ख़ासकेली आहे तराईअ जो आहे, तराई शहर जो रवासी आहे, उहो असांजे मेडिकल वारे वटि आयो आहे। उनखे अॻु में बि हिकु ॿ चकर करे वियो आहे, हाणे बि उहो आयो आहे ज़बरदस्ती चए थो दवा ॾियो। दवा हिकु आहे ई न हुन वटि, काॾों ॾींदो? उन सां नाजाइज़ी करणु, उन सां विढ़णु। शहीद भुटे अॻुवान थो सॾाए, चए थो मां हुनजो अॻुवान आहियां, उनजे करे गुंडागर्दी थो करे। ऐं तराईअ शहर जो रवासी आहे। असां मुतालबो था कयूं SHO मधेजीअ खां, SSP अमजद शेख साहब खां त हिन फिल फौरन गिरफ़्तार कनि। अगरि गिरफ़्तार न कयो वियो त मेडिकल स्टोर तेसिताईं बंदि रहंदा।